मोरो ख़बर शामिल कजे थी। मोरो सिंध खान जितां सिंधी अल्ताफ़ सुमरो की रिपोर्ट मुताबिक मोरो के भरसां फुल शहर के गोठ मोलाबख्श लगारी वासी इमरान लगारी नादिर लगारी प्रेस क्लब फुल पहुंची एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मीडिया आलूदा ईंदे चो त असां ग़रीब मिसकिन मज़दूर आहियूं। दी वेस्टर जे गोठ मोलाबख्श लगारी में शाख सां लॻोलॻ सरकारी ज़मीन ते घर ठाहे वेठा आहियूं त असांजा माइट ग़ुलाम शबीर महमूद दस्तार मुख्तियार लगारी ॿिया कुछ वक़्त अॻु असांखे उतां ज़बरदस्ती मुख़्तलिफ़ तरीक़नि सां लॾो खणाइण लाइ कोशिशूं कनि पिया। पहिरियां क्रेन सां असांजे घरनि जो लोढ़ाव पटराए वॾो नुक़सानु कयो ऐं हाणे वरी गुज़िरियल राति असांजे घर आॾो ॾहाको खनि पोखियल वण पाड़ा पटे विया आहिनि। गॾोगॾु असांखे उतां लॾण जो चई विया आहिनि ऐं लॾो न खणण जी सूरत में असां मथां कूड़ा केस करण ऐं पुलिस खां ॿधण जूं धमकियूं पिणु ॾियनि पिया। हिननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त ख़ुदा असां मिसकिननि ऐं ग़रीबनि जी मदद कई वञे ऐं असांखे घर खां बेघर कंदड़नि घरनि जो लोढ़ो पटींदड़नि ऐं वण पाड़ो पटींदड़नि ख़िलाफ़ु क़ानूनी कार्रवाई करे असांखे उन्हनि खां तहफ़ुज़ ॾिनो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। सरकारी ज़मीन में वेठा आहियूं। असांजा माइट आहिनि लिगारी आहिनि पाड़े जा हाजी शबीर ऐं महमूद दस्तार ऐं मुख्तियार इहे चवंदा लॾो खणूं असां ग़रीब आहियूं, असां ज़मीन पंहिंजी जाने खां असांजे अॻु में बि क्रेन कराया असांखे चऊं था न तव्हां लॾो खणो असांखे लोढ़ो पटाया क्रेन खां वरी राति आया आहिनि असांजा वण कायल हुया उहे वण पाणा वढे विया आहिनि कुहाड़ी सां। हाणे चवनि था लॾो खणो असां ग़रीब आहियूं, असां मिसकिन आहियूं। असांजो SP साहब खे मुतालबो आहे असां ग़रीबनि सां हक़ कयो वञे, असां ग़रीब आहियूं मिसकिन आहियूं। कहिड़े ॻोठ जो नालो ॿुधायो? मोलाबख्श लिगारी वेठा आहियूं, वाह जी वट सां वेठा आहियूं, शाख जी भर में। यूनियन काउंसिल कहिड़ी आहे तव्हांजी? यूनियन काउंसिल दे कहिड़ी आहे? दे विसर मोदी आहे। दे विसर। हा दे विसर मोदी आहे। असां ग़रीब आहियूं, यतीम आहियूं, असांजो इंसाफ़ कयो वञे। हवाई दस्तार मुख्तियार ऐं हाजी शबीर ये गॾिजी राति वण वढिया आहिनि। बाबा हीअ ॾिस सरकारी ज़मीन ते असां काया असांजो छां ते वेंदासीं कंदासीं ज़ुल्म आहे नाइंजाइज़ी आवाज़ असांखे दाबा ॾेई ऐं चवनि था लॾो खणो सरकारी गवर्नमेंट जी जाइ को हिननि जी कान्हे त बेगुनाह वण वढिया आहिनि। बाबा हेॾे ॾिसो ॿ टे जॻह नाइंजाइज़ करे विया आहिनि। हीअ ॾिसो बाबा हेॾे ॾिसो हीअ ज़ुल्म आहे, हीअ इंसाफ़ वञे, इंसाफ़ कयो वञे। हीअ नाइंजाइज़ी आहे, ज़ुल्म आहे बाबा। SP साहब खे अर्ज़ु आहे बाबा, हेॾे नाइंजाइज़ी आहे, ज़ुल्म आहे, सरकारी वण असां